बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ में असांजो किस्सो पियो हले बसरे जे सोनारे हसन जो। ॾाढो दिलचस्प किस्सो आहे, जिन दोस्तनि ॿुधो हूंदो। उन जा 8 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 9 तव्हांजे ख़िदमत में। कलोके पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हसन खे जेका पोड़ी वठी आई राणीअ वटि, ऐं राणीअ खे हिन जे लाइ मिंथ मेड़ कई, जंहिं ते राणी हिन खे सॼे शहर जूं जेके बि छोकिरियूं हुयूं उहे हिन जे साम्हूं पेश कयूं त तूं ॾिस, जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल हिननि में हुजे त मां तोखे उहा ॾींदसि, जेकॾहिं न त पोइ तोखे मां वरी क़तलु कराईंदसि। छो जो हिते को बि मर्द न ईंदो आहे, तूं पहिरियों मर्दु आयो आहे जंहिं असांजा हिते हाल अहवाल बि ॾिठा आहिनि। ऐं मतिलबु सो हसन खे जेके बि हुन ॾेखारियूं त हसन जवाबु ॾिनो त न, इन्हनि में का बि मुंहिंजी घरवारी न आहे। उन खां पोइ राणी कावड़ में अची हिन खे सज़ा बि ॾियाराई। वरी पोड़ी हिन खे मिंथूं करे राणीअ वटि घुरायो, ऐं राणी हाणे निकाब लाहे ऐं हिन सां ॻाल्हाए पई। हसन जीअं राणी खे ॾिठो त हसन दाह करे बेहोश थी वियो। हिन खे होश में आंदई, वरी हिन हसन जीअं राणी खे ॾिठो वरी बेहोश थी वियो। पोड़ी हिन खां पुछियो त छा हे चकर जो तूं राणी खे ॾिसीं थो त तूं बेहोश थी थो वञे, दाह थो करीं? चई त या त हीअ राणी जेका आहे इहा पाण मुंहिंजी ज़ाल आहे। जे मुंहिंजी ज़ाल न आहे त मुंहिंजे ज़ाल सां हिन जा मुहांडा तमामु घणा मिलनि था। राणी जो ॿुधो त पोड़ीअ खे चई त पोड़ी अफ़सोस आहे, तूं हेॾियूं हिन जूं सिफ़ारिशूं पई ॾी करीं, पर हे त वीचारो चरियो थी वियो आहे, हे त वीचारो सफ़ा दीवानो थी वियो आहे। हाणे तूं पाण ॾिस कीअं अखियूं फाड़े पियो थो, मूं ॾे ॾिसे, मुंहिंजे लाइ चवे छा थो? पोड़ी हिन जी फुल सपोर्ट करे पई। पोड़ी वरी बि राणी खे चयो त राणी ईअं सम्झो त हे वीचारो माज़ूर आहे, तंहिंजे करे हिन जो तूं दिलि में न कर, हिन जो दिलि में न कर। छो जो हिन वीचारे खे रुॻो ज़हन ते पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजा ॿार सवार आहिनि। हेॾा जेके कशाला हिन कटिया आहिनि, सो थी सघे थो तुंहिंजे चवण मूजिबि हिन जो दिमाग़ु कमु न कंदो हुजे, पर छा आहे त हिन खे हर कंहिं में ॼण पंहिंजी घरवारी नज़र थी अचे। सो तूं नाराज़ न थी, दिलि में न करे। हिन हसन ॿुधे पियो, रोए बि पियो। राणी खे चई त राणी तूं भले मूंखे चरियो चयो, पर ख़ुदा जो कसम तूं जे मुंहिंजी ज़ाल न आहीं न, पर मुंहिंजे ज़ाल सां तुंहिंजा मुहांडा सफ़ा मिलनि था। हिन जो ईअं चयो त राणी टहक ॾेई खिलणु लॻी। राणी चयसि त भाउ पोइ तूं भले मूंखे ॾिस, जेकॾहिं तोखे ख़ुशी थिए थी त तूं भले मूंखे ॾिस। चई त राणी मां जेॾी महिल न तोखे ॾिठो ईअं सम्झि ॼण मां चरियो थी वियुसि। छो जो पहिरियों त मां इहो सम्झो त तूं ई मुंहिंजी ज़ाल आहीं, वरी सोच मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी न आहीं त पोइ उन जे सां तुंहिंजा मुहांडा ज़रूरु मिलंदड़ आहे। राणी चयसि भला ॾे ख़बर मूं सां तुंहिंजी ज़ाल जा कीअं था मुहांडा मिलनि? चई सभु नक़ो नक्शो जेके बि आहिनि, सूंहं, अखियूं, ॾंद, मुंहुं मुहांडो, सभु जेको आहे न मुंहिंजी ज़ाल सां तुंहिंजा मिलनि। राणी पोड़ीअ खे चए त हाणे हीअं कर, तूं हिनखे घर वठी वञ, हिन जी थोरी ख़िदमत चाकरी कर। हिन वीचारे जो ईअं सम्झो दिमाग़ु कमु नथो करे। मां कोशिशि कयां थी, हिन जे मामले खे सम्झण जी मां कोशिशि कयां थी। जेको मूंखां थी सघियो त मां हिन जी मदद कंदसि। छो जो हाणे तुंहिंजे करे असां हिनखे पंहिंजे मुल्क में बि अचणु ॾिनो आहे, असांजो खाधो बि खाधो अथई, ईअं सम्झो नीमक बि खाधो अथई। हाणे सम्झ ॼण तुंहिंजे करे असांजो महिमान आहे,
हूँ असांजो दुश्मन हुयो, पर हाणे तुंहिंजे करे ॼण महिमान आहे, सो मूंखां जेका थी सघियो त मां बि सोचां थी मां हिन जी मदद कंदसि। हाणे हिनखे वठी वञु घर, पोइ तूं वरी मोटी आहे, पर हिन जो नौकरनि चाकरनि खे बि पार त कर, त हिन जो आराम जो ख़्यालु कर। पोड़ी हसन खे वठी वई, घर वई, उते नौकर चाकर जेके हुयसि उन्हनि खे चई त हिन जी ख़िदमत चाकरी कयो, राणीअ जो हुकुम आहे, जंहिं शइ जी हिनखे ज़रूरत हुजे उहा शइ हिनखे ॾियो, का बि कोताही न थी। हिन खे छॾे नौकरनि खे पारतूं करे ऐं पोड़ी वरी राणी वटि मोटी आई। हे जीअं राणी वटि पहुती त राणी हुकुम ॾिनो त 1000 चूंड पहलवान उहे तयारु कयो, हथियारनि पहवारनि सां 1000 पहलवान। पोड़ी लश्कर में वञी हुकुम ॾिनो, पोड़ी पाण लश्कर जी सिपह सालारी, पोड़ी लश्कर में हुकुम ॾिनो, ज़रहूं पाए वक़्तु ढालूं खणी 1000 सवार निकिरी आया। मलका खे ॿुधाई, राणी खे ॿुधाई त मां 1000 सवार पहलवान 1000 जो लश्कर तयारु करे आई। राणी चयसि त हाणे तूं हीअं कर, मुंहिंजे पीउ मलक अकबर जे शहर में वञ, उते वञ, उते मुंहिंजी नंढी भेण अथई, उनजो नालो थी मनार निसा। मनार निसा आहे, मुंहिंजो नालो आहे महर निसा, हुनजो नालो आहे मनार निसा। उन वटि वञ, उहा मुंहिंजी नंढे में नंढी भेण आहे। उन खे वञी चयो त पंहिंजा 2 पुट जेके अथई उन्हनि खे ज़रहूं पाराए, जेके हिन पंहिंजे पुटनि जे लाइ ठहिरायूं, पंहिंजे मासीअ ॾे मोकिले, छो जो मूंखे सिक लॻी आहे त मां उन्हनि खे ॾिसां, मूंखे सिक लॻी आहे मां उन्हनि खे ॾिसां। हिन महिल जो हिन महिल वञी मुंहिंजी नंढी भेण सां वञी मिल, उनखे चयो त 2 पुटनि खे तयारु करे ऐं मूं ॾे मोकिले। पोड़ीअ खे चई त हसन जो नालो उते न खणजांइ, जेॾी महिल ॿार वठी अची न त पोइ मुंहिंजी भेण खे चइजांइ त जे तोखे बि टाइम लॻे विथी मिलई त तूं बि मूंसां मिली वञ। जीअं उहो ॿार ॼई, देरि न कजांइ, जल्दी मूं वटि पहुची जा। बसि ईअं सम्झो जीअं वञे थी ईअं मोट, ॾींहं राति जो सफ़रु कर, किथे साही न पट, ऐं इहा ॻाल्हि कंहिंसां कजां बि न, इहो राज़ अथई। मूंखे लॻे थो त मुंहिंजी जेका नंढी भेण आहे न उहा हसन जी ज़ाल आहे। हे जेको चए थो त राणी या त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, जे ज़ाल न आहीं त मोहंडनि में आहे, मूंखे लॻे थो मुंहिंजी जेका नंढी भेण आहे न उहा हसन जी ज़ाल आहे। ऐं जेकॾहिं हसन जी ज़ाल मुंहिंजी भेण निकिती न, मुंहिंजो वाइदो आहे इहे हसन जा ॿार हूंदा न त मां हसन खे रोकींदसि न, भले पंहिंजी ज़ाल खे वठी वञे, ॿारनि खे वठी वञे। माना हिते राणी बि सम्झो त उहो चरियो न आहे, माना उहो बि कंहिं पेर पंध सां आहे। पोड़ी राणी ते एतबार करे ऐं रवानी थी। राणी खां मोकिलाए ऐं पोड़ी रवानी। पर पहिरियों हसन ॾे वई, हसन खे चई त हसन, राणीअ मूंखे हीउ कमु चयो आहे, मूंखे लॻे थो त तुंहिंजो कमु हाणे थींदो, तुंहिंजी मुराद हाणे पूरी थी। हसन ॾाढो ख़ुशि थियो, उथी ऐं पोड़ीअ जे नेड़ ते चुमी ॾिनो। पोड़ी हिन खां मोकिलाए, हिन ॾाढियूं पोड़ी खे दुआऊं कयूं, पोड़ी हिन खां मोकिलाए ऐं 1000 जो लश्कर साण करे ऐं हुन ॿेट ते रवानी थी, जिते मलका जी राणीअ जी भेण पई रहे। 3 ॾींहंनि जो पंधो, हल हलां नेठि अची उते पहुती, पोड़ी अची उते पहुती, मिली वञी हुनजी भेण सां मिली, भेण जा सलाम ॾिनईंसि। उनखे चई त तुंहिंजी भेण खे
तुंहिंजी बि सिक लॻी आहे, तुंहिंजे ॿारनि जी बि सिक लॻी आहे। चङा ॾींहं थिया आहिनि तव्हांजो न मिलिया हुअसि त ईअं सम्झि ॼण हुनखे मूंझ थी पई आहे। हुन चयो त हा बराबरि, मुंहिंजी भेण जो मूंसां मिलण जो हक़ु आहे। मां इन में सम्झां थी त क़सूरवारु आहियां जो मूंखे चङा ॾींहं थिया आहिनि त मां भेण सां न मिली आहियां। हाणे मां बि तुंहिंजो मयार ॾिए थी त मूंखे बि दिलि सां लॻे थो त जेकर मां मुंहिंजी भेण सां मिलां। हूअ बि बादशाह जी धीअ ई शहज़ादी हुकुम कई त शहर जे ॿाहिरां खेमा लॻायो, पंहिंजे भेण जे लाइ सूखड़ियूं पाखड़ियूं तयारु कयूं। हिन जो पीउ जेको बादशाह हुयो उन जो ॾिठो त महल जे ॿाहिरां तंबू लॻा पिया आहिनि। पुछा कई त छा आहे? जेका शहज़ादी मनारुनिसा जेका आहे उहा पंहिंजी भेण सां मुलाक़ात लाइ वञणु थी चाहे। बादशाह जो ॿुधो त बादशाह वरी पाण हिकिड़ो वॾो लश्कर तयारु करायो त जेको हिन खे सही सलामत पंहिंजी भेण ताईं वठी वञे। पंहिंजे खज़ाने मां जेतिरो थी सघेसि खज़ाना, माल दौलत, खाइण पीअण जूं शयूं, ॿियूं सूखड़ियूं पाखड़ियूं उहे बि हिन ॾिनी। हाणे बादशाह खे 7 धीअरूं हुयूं, पर हे पाण में ॿई जेके हुयूं हे सॻियूं हुयूं। बादशाह खे हुयूं 7 धीअर, पर हे जेके हुयूं हे पाण में सॻियूं भेनर हुयूं। वॾी नूरुल हुदा ऐं नंढी मिनारुनिसा। हिन खे चई त पंहिंजे ॿारनि खे तयारु कर, ॿारनि खे तयारु कर। तो में जे देरि हुजे त ॿार मूंखे ॾे त मां ॿार वठी वञा। पोइ मां तकड़ी तकड़ी वञा थी, वञी तुंहिंजी भेण खे ख़ुशख़बरी थी ॾियां त तूं बि अची थी। छो जो हुन चयो आहे त देरि न कजांइ, जेतिरो जल्दी थी सघे ॿार वठी अच। हिन जो इहो चयसि त मनार सां सोच में अची वई। कंधु हेठि कई, चङो टाइम वेही रही, वरी कंधु धूणी। चई त छो मुंहिंजी भेण मुंहिंजे ॿारनि जे लाइ चयो आहे, मुंहिंजे लाइ बि चई हा, ईअं छो न पई चए त उनखे बि तकिड़ो वठी अचो। अलाए छो मां पंहिंजे ॿारनि जो नालो थी कंहिं ॿिए जे वाता ॿुधां त अलाए छो मुंहिंजी दिलि घबराइजे थी। छो जो जॾहिं खां वठी इहे ॼावा आहिनि त न कंहिं हिननि खे ॾिठो आहे, न हिननि कंहिंखे ॾिठो आहे, न हिननि खे कंहिं ॾिठो आहे। मां कंहिं माण्हूअ जी बि हिननि खे हवा लॻणु न ॾिनी आहे। हुन चयसि उहा तुंहिंजी भेण आहे, तूं भेण खां डिॼींदी। जेकॾहिं ईअं कंदी आहे त तुंहिंजी भेण खे ॾुख कोन थींदो। इहो आहे तुंहिंजा ॿार आहिनि, तुंहिंजो हक़ु आहे, तोखे खणी थोरो खुटको थिए, पर होॾां बि सोच त तुंहिंजी भेण आहे ऐं मां केॾो तोखे ऐं तुंहिंजे ॿारनि खे चाहींदी आहियां। मां तुंहिंजे ॿारनि खे तातियो आहे, निपायो आहे, सो तूं परेशान न थी, तूं परेशान न थी ऐं हिननि खे जल्दी तयारु कर त मां हिननि खे पंहिंजी मासीअ ॾे वठी वञां। माना पोड़ी हिन खे घणियूं ॻाल्हियूं हथ त सम्झाया, हथ त ॾिना, इन खां ॼण उहो खुटको ॿारनि वारो जेको डपु हुयुसि उहो लथो। हीअ माना हाणे ॿारनि खे पोड़ीअ सां मोकिलण लाइ गॾु राज़ी थी वई। हिन छा कयो, ॿारनि खे घुराए, ॿारनि खे विंजारे सिंजारे सींगारे, कपिड़ा बपड़ा पाराइनि, ज़रहूं पाराए ऐं पोड़ीअ जे हवाले कई ॿई ॿार। पोड़ी ॿई ॿार खणी ईअं सम्झ ॼण उॾाणी। जीअं हुन चयो हुअसि, माना देरि न थिए। तव्हां त पोड़ी हलंदी हलंदी अची नूरुल हुदा जे शहर में पहुती। शहर में पहुती अची राणीअ जे साम्हूं ॿई ॿार पेश कई। राणी ॿार ॾिठा, ख़ुशि थी, भाकुर भाकुर पातई, चुमियूं ॾिनई। हिकिड़े खे खाॿे पासे विहारियईं पाण सां, ॿिए खे साॼे पासे विहारियईं। पोड़ी खे चई त हाणे हीअं कर, वञ हसन खे वठी आ।
छो जो मां हुन सां वाइदो कयो आहे, तूं हसन खे वठी आहे। पोड़ीअ चयसि हसन खे जे वठी अचां त हे ॿार तूं हुन सां मिलाईंदीअं। ऐं जेकॾहिं हे ॿार उन जा न हुजनि त पोइ तूं हसन खे वापसि कंदीअं। हाणे पोड़ीअ खे हसन जी वीचारे ॼण घणी गणती पोड़ीअ खे। हिन चयसि हाणे तूं इहे घणियूं ॻाल्हियूं न कर, तूं वञ ऐं हसन खे वठी आ, तूं वञ हसन खे वठी आ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई, जे ॿार इहे हसन जा न हूंदा न त मां हसन खे को क़तलु कराईं, पंहिंजे हथनि सां हुनजी मुंडी कटींदा। वञ, देरि न कर। पोड़ीअ सां गॾु पंहिंजे नौकरनि खे बि चईं त हिन सां गॾु वञो, जल्दी हसन खे वठी अचो, हिन जे घर जेको वेठो आहे हुनखे वठी अचो। हे जो सभु अची हिते पोड़ीअ सां गॾु हिन जा नौकर चाकर उहे अची पहुता त हसन वीचारो परेशान थी वियो त मूंखे हिन पंहिंजे सिपाहियुनि नौकरनि ज़रिए छो हिन घुरायो आहे, भणा अलाए मूंसां छा कंदी। हसन वीचारो परेशान थी वियो। पोड़ीअ चयसि त हल राणी तोखे घुरायो आहे, मां तोखे चयो कोन हो त पंहिंजे मुल्क मोटी वञ, पर तो मुंहिंजो चवणु न कयो। मां केॾा तोखे ईअं सम्झो ऑफरूं ॾिनियूं त माल दौलत ॾियईं थी, जेका पसंदि करीं त उन सां तोखे पहिरायां, पर तो मुंहिंजो चवणु न कयो। पाण खे बि तकलीफ़ुनि में विधी, मूंखे बि तकलीफ़ुनि में विधी। हल राणी जो बेखुद अलाए छा आहे, सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, हल राणी तोखे घुरायो। भॼण जी त वाह कान हुई। हसन उथियो, अलाह खे ॿाॾाइणु लॻो। नौकरनि चाकरनि सां गॾु, पोड़ी बि हिननि सां गॾु वरी हलिया, आया राणीअ वटि। हे जीअं उते पहुतो त हिन ॾिठो त हिन जा ॿई पुट नासिर ऐं मंसूर राणीअ जे हंज में वेठा। राणी उन्हनि सां गॾु खेॾे थी पई, उन्हनि सां प्यारु पई थी करे। जीअं ॿार हसन ॾिठा, हसन ॿार सुञाणे ऐं एॾो हसन ख़ुशि थियो जो ख़ुशीअ खां ईअं दाह करे हसन बेहोश थी। हसन जो न दाह कई त उहो छोकिरा राणीअ सां गॾु खेॾनि पिया। हसन जीअं दाह कई त छोकिरनि दाह ते हसन ॾे निहारी। छोकिरा बि हसन खे सुञाणी विया। रत जी छिक थी, रत जी छिक थी। उहो तकड़ में राणीअ जे हंज मां लथा ऐं हसन ॾे आया। ऐं अॼु ख़ुदि हुननि जे ज़बान मां निकितो त बाबा, ज़बान मां हुननि खां लफ़्ज़ निकितो बाबा। पोड़ी ॾिठो, ॿियनि ॾिठो त हेॾा हिन वीचारे कशाला कया हुआ, मस हिन जी महिनत साब पई आहे। ईअं ख़ुशीअ खां हुननि खे अखियुनि में पाणी अचे। पोड़ी शुकुरु करणु लॻी त मुंहिंजी महिनत साब थी जो हिन जा ॿचा पाण सां मिलिया। हसन ॿारनि खे भाकुर पाता, चुमियूं पियो ॾियनि। हाणे राणी खे पक थी वई त हे ॿार हसन जा। हसन बि सुञाता, ॿारनि बि हसन खे सुञातो। ऐं मुंहिंजी भेण जेका आहे उहा ई हिन जी ज़ाल आहे, जंहिंजे ॻोल्हा में हे हिते असांजे मुल्क में पहुतो आहे। भेण ते हिनखे कावड़ लॻी त माना असां ॿी मख़लूक ऐं हसन इंसान कंहिं बादशाह सां करे हा, कंहिं बादशाह जे पुट सां करे हा, ही वञी किथे हिन शादी कई आहे। भेण ते हिनखे कावड़ आई। हिन रड़ कई, हसन ॾे निहारे हिन रड़ कई। रड़ जो कई त हसन ड्रिज खां खणी अखियूं बंदि कयूं।
अखियूं बंदि कई, अञा जो अखियूं खोले ॾिसे त राणीअ जा जेके नौकर आहिनि उहे हसन खे मुंहुं भर गेलींदा था वञनि। राणीअ उन्हनि खे चयो हसन खे मुंहुं भर गेलींदा था वञनि। उथियो पाण बचाइण जे लाइ, पर हो गेलियुनि थी। पोड़ी खे ॾाढो ॾुख थियो त हे वरी छा थो थिए, पर राणीअ जी गुस्से खां उहा बि डिॼे पई। हाणे छा चवे, हसन खे महल खां ॿाहिरि कढी आहे, गेले हसन खे महल खां ॿाहिरि कढी आहे, माना ॿाहिरि कढी, हिनखे ॿाहिरि कढी छॾियनि महल खां। हाणे छा कयां, भला मंज़िल वेझो, अखियुनि जे अॻियां औलाद, हेॾा कशाला कटियमि, वरी हाणे मूंखे कढी छॾे, काॾे वञे। राणी कावड़ में आहे, केरु ॻाल्हाईंदो राणीअ सां, माण जो देरि कान कंदी, माण में ई देरि कान कंदी। ही हाणे छा कयां, अकुल कमु कोन पियो करे कंहिंखे तव्हां ॾियां। हिनखे महल मां जो कढी छॾियुनि, दर ॾेई छॾियुनि, दर ॾेई छॾियुनि त ॿाहिरि निकितो, शहर में घुमंदो 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 ॿाहिरि दरिया जे किनारे ते अची पहुतो। हैरान परेशान हेॾे होॾे ॾिसे पियो त छा मां वरी छा थी वियो। ॿार बि घुरायईं, पोइ वरी हिनखे छा थियो। हे उते वीचारो परेशान हुजे, हेॾां हिन जी ज़ाल जेका राणीअ जी भेण जंहिंजा हे ॿार हिन वटि आया, उन पोड़ीअ खे चयो त तूं ॿार वठी वञ, पोयां मां अचां थी। हूअ बि तयारियुनि में हुई त हिन जे पीउ बादशाह वटि हिकिड़ो हिन जो वज़ीर आयो। चईंसि त तोखे पंहिंजे पीउ घुरायो आहे, माना हसन जी ज़ाल खे अची हुन चयो त तोखे पंहिंजे पीउ घुरायो। उथी वञा पीउ ॾे, अलाए छा आहे। आई पिणसि तख़्त ते वेठो हुजे, पिणसि हिनखे उथी पाण सां गॾु तख़्त ते विहारियो। हिनखे चई अबा मां तोखे ख़बर थी छो घुरायो आहे? चई अलाए। चई मां राति हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे, ख़्वाबु ॾिठो त उन ख़्वाब जे करे मूंखे तुंहिंजे लाइ अलाए छो खुटको थी पियो आहे त हे जेको न तूं वञी थी पंहिंजे भेण जे मुसाफ़िरीअ ते त तोखे को हादसो न पेश अचे, तोखे का तकलीफ़ न पेश अचे। मां राति हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे। छोकिरी चयसि बाबा तूं छा ॾिठो आहे? बादशाह चई मां ख़्वाब में ॾिठो त मां ईअं वॾो खज़ानो आहे, ईअं कमिरो आहे हिकिड़ो वॾो खज़ानो आहे, उन में अंदरि दाख़िल थियो आहे। अलाए केतिरो अणखुट खज़ानो पियो आहे, हीरा जवाहर। मां उते जो ॾिठा सभु भला हुआ, क़ीमती, पर उन में 7 हीरा हुया, उहे मूंखे वणिया ॾाढा। उहे सभिनी खां निराला हुआ, सभिनी खां सुहिणा। उन 7 हीरनि मां वरी हिकिड़ो हीरो मां चूंडे खयो, जेको उन 7 में सभिनी खां नंढो हो ऐं सुहिणो बि हुयो, चमकदार बि हुयो। मूंखे एॾो उहो वणियो जो मां उहो पंहिंजे हथ ते खणी उतां खज़ाने मां खां ॿाहिरि निकिरी आयो। जीअं मां दर खां ॿाहिरि निकिरी पंहिंजो हथु खोलियो ऐं हीरे खे ईअं उथलाए पुथलाए ॾिठो त ईअं ओचितो हिकिड़ी झिरकी अलाए किथां आई, जेका असांजे मुल्क में जेके झिरकियूं आहिनि न, अहिड़ी झिरकी न हुई, पर ॼण काई ॿाहिरि मुल्क जी झिरकी, जिन्स ई का ॿी। उहा ईअं मथां ईअं ओचितो आसमान खां लथी ऐं मुंहिंजे हथ ते जीअं मां न हुन हीरे खे ईअं उथलायां पुथलायां पियो त ईअं हीरे खे अची हुन झटियो। हीरे खे झटे पंहिंजे चंबनि में जीअं आई ईअं मथे खणी वई आहे। अबा मूंखे ॾाढो ॾुखु थियो ऐं बाक़ाइदे ईअं सम्झो एॾो मूंखे ड्रिज थियो जो मूंखे सुजाॻी थी वई त कहिड़ो सुहिणो हीरो हुयो।
सॼे खज़ाने मां इहो हिकिड़ो खयो ऐं उहो हीरो ओचितो हथ बि मुंहिंजे में ऐं ईअं हिकिड़ी अजनबी मुल्क जी का झिरकी हुई उहा खणी वेई हली। मां ॾाढो परेशान थियुसि। मां मूंखे पोइ निंड न आई। मां ताबीर करण वारा जेके ख़्वाबनि जो ताबीर कंदा आहिनि मुंहिंजे दरबार जा, मां उन्हनि खे घुरायो। उन्हनि खे चयुमि त मां हे ख़्वाबु लथो आहे, मूंखे हिन ख़्वाब ॾाढो परेशान कयो आहे, मूंखे हिन ख़्वाब जो ताबीर ॿुधायो। हुननि वेही पाण में सलाह करे पाण में गॾिजी ऐं पोइ हुननि अची हिकु राय थी मूंखे ॿुधायो त बादशाह सलामत तोखे हिन 7 धीअर 7 ई तोखे प्यारी हुन, पर 7 मां तोखे वधीक प्यारी आहे पंहिंजी नंढी धीअ। सो बादशाह सलामत जो तो जेको उन ख़्वाबु लधो आहे उन ख़्वाब जो ताबीर इहो थो ॿुधाए त उहो जेका तुंहिंजी सभ खां प्यारी नंढे में नंढी धीअ आहे न, उहा तोखां विञाइजी वेंदी, तोखां गुम थी वेंदी ऐं को धारियो माण्हू ईंदो जेको बिना तुंहिंजे मर्ज़ीअ जे उनखे खई हलियो वेंदो। अमा मुंहिंजी धीअनि में बराबरि सभ खां नंढी बि तूं आहे, मूंखे वधीक सभु प्यारी हुन पर सभ खां वधीक प्यारी बि तूं। हाणे मां राति इहो ख़्वाबु ॾिठो आहे, हाणे अॼु तूं वञी थी पंहिंजी भेण ॾे, 3 ॾींहंनि जो पंधु आहे, ख़बर न आहे त अलाए रस्ते में छा थिए या उते भेण वटि वञी उते अलाए छा थिए। तंहिंजे करे मूंखे खुटको लॻो पियो आहे। मां हिन महिल तोखे तॾहिं घुरायो आहे, मुंहिंजी सलाह मञ त सफ़र जी तयारी कैंसिल कर, पंहिंजो महल में वापसि वञ, भेण ॾे न वञ, ॿाहिरि न निकिर। हिन जो पीउ जी इहा ॻाल्हि ॿुधी हेॾां भेण ॾे तयारु पई थिए, भेण लाइ 2 ॾींहंनि खां पहिरीं तयारियूं हिन कयूं। वरी पीउ जो हिन सां इहा ॻाल्हि कई त हिनखे बि थोरो दिलि में थियो, पर पंहिंजा ॿार अॻई हुन मोकिले छॾिया हुई। ॿारनि खां बि कॾहिं इहा परे रही कान हुई, ॿारनि जे करे मुंझी पई। ॿारनि ॼण हिनखे मुंझाए वेंदो, ॿारनि खां इहा कॾहिं एतिरो परे रही कान हुई। हिन सोचे ऐं पीउ खे चयो त बाबा मुंहिंजी भेण मुंहिंजी दावत कई आहे, मां बि हुनखे न्यापो ॾिनो आहे त मां अचां थी। हाणे ईअं सम्झ हूअ मुंहिंजे इंतज़ार में आहे। 4 साल थिया आहिनि त हुन मूंखे न ॾिठो। हाणे मां हुनखे आसरो बि ॾिनो आहे, हा बि कई अथमांसि। हाणे जे बाबा मां न वेंदीमांसि त उहा नाराज़ न थींदी। भला हूअं मां घणो रहां हा, हाणे खणी घटि रहंदसि। हेॾी बाबा तुंहिंजो मुल्क आहे, हेॾी तुंहिंजी ताक़त आहे, हेॾो तुंहिंजी फ़ौज आहे, हेॾो तुंहिंजो कंट्रोल आहे, दाबो आहे, कंहिंखे ताक़त थींदी जेको हिन ॿेटनि में अची ऐं मूंखे हिते अची तंग करे? कंहिंजी मजाल आहे? हेॾियूं वादियूं जेके हे टपी आयो हो, जिननि वारियूं वादियूं, पखियुनि वारियूं वादियूं, वहशी जानवरनि वारियूं वादियूं, कंहिंखे ताक़त आहे जेको इहे वादियूं क्रॉस करे हिते ईंदो, हिते अची क़दम रखे? जेकॾहिं को भुलिजी बि अचे न त एॾा ख़ौफ़नाक समुंड आहिनि जो उन में ॿुॾी मरी हलियो वेंदो। तंहिंजे करे बाबा मुंहिंजी सलाह मञो, तव्हां मुंहिंजे वञण जे करे तव्हां परेशान न थियो, तव्हां मुंहिंजे वञण जे करे परेशान न थियो, मूंखे ख़ुशीअ सां इजाज़त ॾियो त मां पंहिंजे भेण ॾे वञा। हिन पीउ खे घणो तंग कयो, हिन पीउ खे घणो तंग कयो। नेठि हिन जे पीउ न चाहींदे हिन जे पीउ हिन खे इजाज़त ॾिनी, चई मां तूं वञ, मां तोखे इजाज़त ॾियां थो, तूं चवें थी, पर इहो आहे त तूं जीअं वेंदीअ ईअं सम्झो त मां यको खुटके में हूंदो, मुंहिंजो हर वक़्तु ख़्यालु तोॾे हूंदो। मूंखे अलाए छो हिन ख़्वाब खां भउ पियो थो थिए। वॾी ॻाल्हि त मूंखे ताबीर वारनि बि इहो चयो आहे, उन खां पोइ ॼण मूंखे खुटको थी पियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि ऐं मौक़े ते तूं वञे बि थी, सो मूंखे अलाए छो ॼण इहो वहम थी पियो आहे, पर हाणे तूं जे चईं थी त तूं भले वञ। बादशाह 1000 सुवार
लश्कर जा तयारु कराया, उन्हनि खे हुकुम ॾिनई त हिन सां गॾु वञो। हिन सां गॾु वञो, हिन जो हर वक़्तु ख़्यालु रखो। ऐं धीउ खे चई त हाणे वञे त थी, पर 2 ॾींहंनि खां वधीक भेण वटि न रहे, छो जो मुंहिंजो आराम फिटी वियो। 2 ॾींहंनि खां वधीक न रहे, ज़िद थी करी त वञ, पर 2 ॾींहंनि खां वधीक न रहे। धीउ चयसि त ठीकु आहे, उथी ॿाहिरि आई, पीउ खां मोकिलाई। रवानी थी 3 ॾींहं 3 रातियूं हलंदा हलंदा अची दरिया ते पहुता। दरिया ते पहुता, दरिया जे कप ते अची इन्हनि खीमा आया। उतां हिन कुझु ग़ुलाम पाण सां गॾु खया, नौकर, दरिया टपी ऐं भेण जे शहर में अची पहुती। भेण जे शहर में पहुती, आख़िर भेण जे महल में आई। भेण जे महल में जीअं आई, हिन ॾिठो त हिन जा ॿार जेके हुआ, पुट जेके हुआ, उहे हिन जी भेण यानी पंहिंजी मासीअ वटि वेठा आहिनि, पर रोअनि था पिया। हिन पहिरियों इहो सम्झो त अलाए मुंहिंजे लाइ था रोअनि, मूंखां परे छा हिन लाइ, मुंहिंजे लाइ था रोअनि। पर जीअं वेझो आई त हिन ॾिठो, ॿुध कननि ते आवाज़ु पियो त रोअनि पिया, पर बाबा बाबा पिया कनि। बाबा बाबा पिया कनि। हीअ तकड़ी डुकी अची पुटनि सां मिली, पुटनि खे 2 खे भाकुर में लॻाई, चुमियूं ॾिनई। छो था रो बाबा? ईअं सम्झणु गुज़िरियल ॻाल्हि यादि अची वियसि। चई छा तव्हां पंहिंजे पीउ खे ॾिठो आहे? तव्हां पंहिंजे पीउ खे ॾिठो आहे? मूंखां बि ग़लती थी वई जो मां तव्हांखे उतां खणी आयुसि। हाणे त मां बि पछतायां थी त तव्हांखे मां पंहिंजे पीउ खां अलॻि कयो आहे। हाणे त मां बि पछतायां थी जो तव्हांखे मां उतां पीउ वटां खणी आयुसि। भेण स ॿुधे पई त माना हीअ हिनखे मुड़ुस जी तात आहे। भेण स ॿुधे पई त माना हिनखे मुड़ुस जी तात आहे, त माना मां पाण ग़लती कई आहे जो पंहिंजे मुड़ुस खे छॾे ऐं हेॾे आई आहे। भेणस खे ॾाढी कावड़ लॻी त माना असांजे शान जे लाइक़ु न आहे जंहिंसां तूं शादी कई आहे। चई त कहिड़ो थी तूं चई त हिननि जो पीउ आहे? तो कॾहिं शादी कई आहे? तो कॾहिं शादी कई आहे? तो असां खां लिकी शादी कई आहे छा? भला जे तो शादी कई त पोइ पंहिंजे मुड़ुस खे छॾे छो आई आहीं? ॿार हेॾे वठी छो आई आहीं? पोइ तूं असांजे मुल्क में छो आई आहीं? ऐं बराबरि आई आहीं त तो असां खां ॿार बि लिकाए पंहिंजा रखिया। तो इहो सम्झो त इहा कंहिंखे ख़बर न पवंदी। पोइ हाणे त माना तुंहिंजो राज़ आउट थी वियो न, तूं कंहिंसां बि इहा ॻाल्हि कान कई। हिनखे भेण ते ॾाढी कावड़ आई त माना भेण मूंसां बि ॻाल्हि कान कई। भेण मूंसां बि ॻाल्हि कान कई त का मां शादी कई आहे। भेण मूंसां बि ॻाल्हि कान कई, ऐं जे कई अथई त माना हिकिड़ो आम मर्द सां या आम माण्हूअ सां शादी न कई आहे जेको असांजे लाइक़ु ई न आहे। माना ईअं सम्झो हिन असांजो ॼण लकु कटाए छॾियो आहे। बाबे खे ख़बर पवंदी उहो केॾो नाराज़ थींदो। हिन नौकरनि खे चयो त हिनखे ॿधो पंहिंजी भेण ते कावड़ी, हिन जूं ॿाहूं ॿधो, हिन जे पेरनि में कड़ियूं विझो ऐं हिनखे क़ैदखाने में विझो। हिन भेण खे हिन क़ैदखाने में विझी पंहिंजे पीउ ॾे ख़तु लिखियईं, जंहिंमें सॼी ॻाल्हि इहा लिखियईं त तोखे ख़बर न आहे तुंहिंजी धीअ शादी करे आई थी हिकिड़े इंसान सां, ऐं ॿार लिकाए रखिया अथई जेके तोखे बि ख़बर न आहे, महल में लिकायल हुअसि ॿार। हाणे हिकिड़ो माण्हू असांजे मुल्क में आयो आहे, मुंहिंजी भेण थी चए, असांजी भेण थी चए त उहो आहे मुंहिंजो मुड़ुसु जंहिंमां मूंखे 2 ॿार पुट पैदा थिया आहिनि। हिन हेॾो कमु कयो
बिना असांखे ॿुधाइण जे असांखां अॼु ॾींहं ताईं लिकाईंदी आहे। जेसि ताईं इहो माण्हू असांजे मुल्क में न आयो त हिन इहा ॻाल्हि ॿाहिरि बि न कढी, राज़ आउट बि न कई। जंहिंसां हिन शादी कई आहे उहो इंसाननि मां आहे, उनजो नालो आहे हसन। उहो चए थो त मां हिन सां शादी कई आहे। हीअ मूं वटि रहंदी, मूंखे 2 पुट थिया, उन खां पोइ हीअ पुटनि समेत हेॾे हली आई आहे। पर वेंदे वेंदे नियापो ॾेई वई त चइजांसि त जेकॾहिं मुंहिंजी सिक लॻई त हिन ॿेटनि ते अचिजांइ। मां उन माण्हू खे बि पकड़ियो ऐं पंहिंजी भेण खे बि मां घुरायो। हाणे इहो पीउ खे सॼो इहो ख़त में पइजी लिखे, पंहिंजी भेण ते बि मां नियापो कयो त पंहिंजा ॿार मूं ॾे मोकिल। हाणे उहा हिते आई आहे, मां ॿार तंहिंजे करे अॻुवाट घुराया। हुन माण्हूअ खे बि घुरायो जेको हिन जो मुड़ुसु हुजण जी दावा थो करे। उन ॿारनि खे ॾिठो त ॿारनि खे सुञातईं, ॿारनि बि उनखे सुञातो। मूंखे पक थी वई त बराबरि ही ॿार हिन जा आहिनि। जी ॿार हिन जा आहिनि त पोइ माना हीअ हिन जी ज़ाल आहे न। हाणे माना मूंखे पक थी त इहो माण्हू कूड़ नथो ॻाल्हाए, इहो सच थो चए। पर ईअं सम्झो त बाबा उन माण्हूअ जो